भजन राग भैरवी। नारी निंदे न कोई, नर जो आशान नारी, पैदा करे थी पुटरा अर्जन समान नारी। कृष्ण ऐं राम पारां देविन जणिया दुलारा, पहलाद जा प्यारा जोड़े जहान नारी। गाॾो ही गृहस्थ वारो हरगिज हली न सघंदो, जो जोश मां झले न सिढ़ जो सुखान नारी। गोविंद गुरु ज्ञानी, जंहिंजो को नाहे सानी, गुल गर्भ मां कढे थी अहिड़ा महान नारी। पतजल व्यास भीष्म, पैदा करे पतंगड़ा, मर्दन जो मुटुक सिर जो कुल जो निशान आ नारी। आदर उन्हनि जो जातो, आदर हुननि जो जातो, हेमा नथो थिए हरगिज, रिध सिध रवानी थिए त्यागे मकान नारी। ऋषिअ जा इहे वचन ॿुधी राजा हथ जोड़े विनंती करण लॻुसि त हे प्रभु, तव्हां सर्व कला सिमरत सभु कुझु ॼाणी ॼाणनहार आहियो। हाणे कृपा करे ॿुधायो त ब्राह्मण जी स्त्री केरु खणी वियो आहे। ऋषिअ चयुसि त हे राजा, हिन ब्राह्मण जी स्त्री अदरी राकस जो पुटु खणी उत्पला वन में वञी लिको आहे। तूं उन्हीअ वन में वञी हिन ब्राह्मण खे हिन जी स्त्री वठी ॾे। राजा उन्हीअ महल रथ ते चढ़ी उत्पला वन में वियो। उते हिकिड़े वण हेठां ब्राह्मण जी स्त्री ॾिठाई, जा ॿेर खाई रही हुई। राजा उन स्त्रीअ खां पुछियो त हे ब्राह्मणी, तूं हिन वन में कीअं आई आहीं। ब्राह्मणी चवणु लॻसि त हे राजा, मां अतिग्रस्त ब्राह्मण जी कन्या ऐं विलास परतुअ जी धर्म पत्नी आहियां। अदरी राकस जो पुटु मूंखे रातो वाह चोराए हिन वन में खणी आयो आहे। मां हिते ॾाढी दुखी थी आहियां। न उहो राकस मूंसां ॻाल्हाए थो, न मूंखे भोॻे थो, न मां सम्झी नथी सघां त हू मूंखे चोराए हिते छो खणी आयो आहे। मां हिते तमामु दुखी गुज़ारियां थी। एतिरो ॿुधी राजा उन ब्राह्मणीअ खां पुछियो त ॿुधाए त हिन वक़्तु उहो राकस किथे आहे। तूं ख़्यालु न कर, मां तोखे तुंहिंजे पतीअ सां मिलाईंदुसि। ब्राह्मणीअ हथ जो इशारो ॾेई चयुसि त हे राजन, ओझो हू हिन वन जे ॾाखिड़ी कुंड में वेठो अथई। राजा उन्हीअ राकस सां वञी मिलियो। राकस राजा खे ॾिसी हिकदमि उन जे पेरनि ते किरी पियो। तॾहिं राजा पुछियुसि त हे राकस, ब्राह्मण जे करूप स्त्रीअ खे तूं हिते भॼाए छो खणी आयो आहीं। राकस चवणु लॻो त हे राजन, मूंखे हिन ब्राह्मण जे स्त्री खणी अचण करे मन में को बि लोभ कोन्हे। मुंहिंजे घर में इंद्र जे अप्सराउनि खां बि वधीक सुंदर राणियूं आहिनि। सो मानुष्य जी स्त्री भोॻे मां छा कंदुसि। हुन जे खणी अचण जो सबबु फ़क़ति ही आहे जो ही ब्राह्मण असां राक्षसनि जे नाश करण जा जंत्र मंत्र ॼाणंदो आहे। जॾहिं असां कंहिं यज्ञ में वेंदा आहियूं तॾहिं ही ब्राह्मण असांखे मंत्रनि जे बल सां भॼाए कढंदो आहे। असां ख़्यालु कयो त स्त्री पुरुष जो अधु शरीर आहे। स्त्रीअ खां सवाइ पुरुष हमेशह चिंता में व्याकुल रहंदो आहे। इहो ख़्यालु करे मां हिन ब्राह्मण जी स्त्री चोराई आहे। राकस जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी राजा ख़्यालु करणु लॻो त ही राकस बि ब्राह्मण वांगुरु मुंहिंजी निंदा करे रहियो आहे। पुलसित ऋषि बि मूंखे चयो त तूं अर्घु ॾियण जे लाइक़ु नाहीं। इहो वीचार करे राजा राकस खे चयो त चङो, तूं ब्राह्मण जे स्त्रीअ खे घर पहुचाए अचु। वरी जॾहिं मां तोखे घुरायां तॾहिं तूं मां वटि अचिजे। राजा जी आज्ञा मञे राकस उन स्त्रीअ खे ब्राह्मण जे घर छॾे आयो। तंहिंखां पोइ राजा दिलि में ख़्यालु करणु लॻो त हाणे वन में वञी मुनीअ खां पुछणु घुरिजे त मां अहिड़ो पुञु कहिड़ो करियां जो अर्घु लाइक़ु थियां। इहो वीचार करे हिकदमि मुनीअ वटि वन में वियो ऐं प्रणाम करे पंहिंजो सारो हाल चई ॿुधायसि। मुनीअ चयुसि त हे राजा, हाणे तोखे जेकी कार करणी आहे सो ॿुध। हिन संसार में स्त्री धर्म अर्थ काम मोक्ष इन्हनि चइनी पदार्थनि जे ॾियण वारी आहे। स्त्रीअ बिना पुरुष ईअं आहे जीअं पाणीअ खां सवाइ नदी। सो मूं बि पंहिंजे पतिव्रता स्त्रीअ खे घुराए वठि। सो तूं बि पंहिंजे पतिव्रता स्त्रीअ खे घुराए वठि।
त तुंहिंजो लोक परलोक सफलो थिए। पोइ धर्म सां राज जो पालन करे। ईअं करण सां उमेद त तुंहिंजो सभई दुख दूर थी वेंदा। मुनीअ जे मुखारबिंद मां इहे अमोलक वचन ॿुधी राजा वरी निमिष्कार करे पंहिंजे राजधानीअ में मोटी आयो ऐं उते सत्यसंध महाबली राक्षस खे यादि कयो, जो हिकदमि अची हाज़ुर थियो। राजा असां पाताल मां नांगनि जे कन्या नंदा वटां राजा जी राणीअ खे वठी आयो। राजा स्त्रीअ सां मिली स्वर्ग खां बि वधारे संसार जा सुख भोगण लॻो। स्त्रीअ खे ई धर्म कर्म जी सहायक सम्झणु लॻो। सच पुछो त स्त्रीअ खां सवाइ गृहस्थ रूपी आश्रम शमशान जे बराबरि आहे। जंहिं घर में स्त्रीअ जो आदर सत्कार नथो थिए, उन घर मां रिधियूं सिधियूं हली वञनि थियूं। लक्ष्मी उन घर मां रवानी थी वञे थी। उन घर में सदाईं गैपी किलकिल ऐं किटकिपिट लॻी रहे थी। सैर स्त्री ऐं पुरुष जो जगदीश जोड़ियो, ॿिनि मंझां 12 थियनि अजब चरखो चोरियो। स्त्री ऐं पुरुष ॿई ॿार था पैदा कनि। गृहस्थ मां गुल फुल घणा मुंहुं न तंहिंखां मोड़ियो। राम कृष्ण ऐं ॿिया संत सभु सगरा हुआ। धर्म ऐं धीरज धरियो, साब पवंद पोहरियो। स्त्री साई सती ऐं पुरुष सो जग में जती। रहब न जंहिंमें रती, हेमा सिमरणी सोरियो। ब्रह्मा चवणु लॻो त हे नारद, गृहस्थ आश्रम जो महात्म मां तोखे विस्तार सां चई ॿुधायो। हाणे ॿियो बि तोखे जेको पुछणो हुजे सो पुछ। पद्म पुराण मां कारकत महात्म, गृहस्थ आश्रम जे महात्म ऐं राजा उत्तम ऐं राणी बहला बाबति 14 अध्याय संपूर्ण थियो। बोल श्री कृष्ण भगवान की।